पोइ मिस्किन खे इजाज़त आहे। हल सिकू, मां तोखे गेट ताईं छॾे थो अचां, वरी वापसी में मां दर बंदि करे ईंदुसि। शेरल तूं हिते ओताक में अंदरि अचण जी तो कंहिंखां इजाज़त वरिती आहे? दिलावर खान दर ते केर बि न हुयो, दर खुलियल हुयो, अंदरि हलियो आयुसि। नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हीअ ओताक आहे, घर थोरई आहे। ही घर हुजे या ओताक, इजाज़त खां बग़ैर त दुश्मन दाख़िल थींदो आहे या त पोइ जासूस। हाणे तूं मूंखे ॿुधाए त हिते तूं कंहिंजे लाइ जासूसी करण आयो आहीं? मां पंहिंजे भाउ जो पेरो खणी हिते आयो आहियां, पर हिते अचण खां पोइ ख़बर पई त मुंहिंजो भाउ न, पर हिते ॿिया के कुत्ता तव्हां पाले रखिया आहिनि। शेरल, ज़बान खे लगाम ॾे, छा त बकी? दिलावर खान इते बीह रह, शेरल मथां हथियार हलाइण जी ग़लती न कजांइ। मां चवां थो शेरल मां हथ गॾ, न त ते नहक रत वहंदो, रत। वठी वञ इन कमीने शख़्स खे हितां। ॿीहर जेकॾहिं मुंहिंजी ओताक में आयो न त पोइ हिन जो लाश मिलंदई, लाश। वठी वञ हितां। शेरल, कमु ख़राब थी वियो। हाणे ही ज़ालिम ऐं सांवल त मूं ग़रीब खे ज़िंदा कोन छॾींदा। तूं ख़ौफ़ न कर सिकू, मां तोसां गॾु आहियां। सांवल वारनि जेकॾहिं तोसां नाइंसाफ़ी कई न त मुंहिंजा हीअ हथियार उन्हनि मथे सिधा हूंदा। मां तोखे कॾहिं बि मुसीबत में अकेलो कोन छॾींदुसि।